हारून रशीद बादशाह जॾहिं हज लाइ पियो वञे ऐं मुराक़बो करे इजाज़त घुरी, आशिक ईअं कंदा आहिनि, वींदा पोइ न पहिरीं इजाज़त घुरंदा आहिनि। आशिक ईअं कंदा आहिनि, वींदा पोइ न पहिरीं इजाज़त घुरंदा आहिनि। विझी मुंहुं मूननि में गोॾड़नि में कंधे हेठि करे इजाज़त घुरी त इजाज़त मिले थी। इजाज़त मिली, पर मिली कीअं? अच भली पर विख विख ते सजदो कंदो अच। अच भली पर ॻाल्हाए ॻाल्हाए, अच भली पर कीअं अच? विख विख ते सजदो कंदो अच। विख विख ते सजदा कंदो वञण वारो नेठि वञी पहुतो। जेको विख, तवज्जो सां ॿुधिजां, जलसे जो मक़सद छा आहे? जलसे जो मक़सद छा आहे मुंहिंजा दोस्त? गुल होवे त खुशबू करे, न त बिना खुशबू दे गुल केहा। यार होवे त वफादार होवे, बिना वफा दे यार केहा। अरे दीन दा जलसा होवे त कल्ब दी कट लहे, वरना जलसे दा फायदा ही केहा। ही मक़सद था, ही बेमक़सद ना है। हेतरी जमायत खे गॾु करण, हेतिरो परे खां अचण, लखे रुपया ख़र्च करण, ही बेमक़सद ना है। अज़ीज़ाने मन, जंहिं वक़्त में हारून रशीद बादशाह विख विख जा सजदा कंदो 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 काथे पहुतो? चो मके। काथे पहुतो? ॻाल्हा ॻाल्हा काथे पहुतो? मके में पहुची जॾहिं हरम काबा में पहुतो, ॾिठी दुनिया तवाफ पई करे। दुनिया छा पई करे? ॻाल्हायो छा पई करे? अखियूं खोल, अखियूं खोल, दुनिया तवाफ पई करे। हारून रशीद जे दिल में ख्याल आयो, दुनिया त तवाफ करे पई, पर मां थोड़ो वरी मुंहुं मूननि में विझी, गोॾनि में विझी करे वरी ॾिसां त सही त तवाफ दुनिया करे छाजो पई? काबो मौजूद आहे या रुॻी दीवारूं मौजूद आहिनि? तवज्जो कर। जेको बादशाहीअ में वेही करे कंधो हेठि करे इजाज़त वठी सघे पियो, त उनखे उते वेहण खां पोइ दीदार भी, ॻाल्हा ॻाल्हा दीदार भी, हर ॻाल्हि दलील लाइ रब जो क़ुरान पढ़ण लाइ तयार आहे। सजण साईं जो फ़क़ीर तू रुॻी ॿुधण जी पाण में वुसअत पैदा कर। अज़ीज़ दोस्तो, जीअं जो कंधड़ो हेठि करे ऐं अखियूं बंदि करे, जॾहिं कंध बि हेठि कयईं, अखियूं बि बंदि कयईं, ॿुधाए त पोइ दीदार छा सां कई? हे त अखियूं बंदि थी वयूं, हे कंध बि हेठि थी वियो, हाणे दीदार त करे पियो। छा सां पियो दीदार करे? ॻाल्हा ॻाल्हा छा सां पियो दीदार करे? के वेझड़ा बि दूर, के वेझड़ा बि दूर, अल्लाह के दूर बि औदास परी। के चढ़न नचते के विसरन नमूर, जिय में कुंडी पूर तीय मूसी बणा सुपरी। छा बोदले जी हकीकत ॿुधी थई? विसरी वई थई छा ॻाल्हि? जवाब ॾे। छा इहा मज़ाक हुई? छा इहो कूड़ हुयो या हकीकत हुई? मुंहुं मूननि में विझी, कंधड़ो हेठि करे, अखियूं बंदि करे, छो त हे अखियूं हलाल भी ॾिसन, हराम भी ॾिसन, कारो भी ॾिसन, गोरो भी ॾिसन, पर जॾहिं ही अखियूं खुलंदियूं हन, रुॻी यार जो दीदार कंदियूं हन। ही अखियूं सभु कुझु ॾिसंदियूं हन, ही अखियूं रुॻी यार जो दीदार कंदियूं हन। ही तुंहिंजा कन, जनला सोणे लतीफ़ फरमायो, इहे कन विकिणी के ॿिया कन गिन्हे जो, इहे कन विकिणी के ॿिया कन गिन्हे जो, तिहां पोसणे जो ॻाल्हियां पिरियां संदे पार जूं,
घड़ी खन हिनन कनन खे इजाज़त ॾे, उहे अंदर वारा कन खोल, हिनन अखियुनि खे इजाज़त ॾे, ज़रा दिल वारी अख खोल त ख़बर पवई वेठो फर्श ते हां दीदार काथों जा था थियनि। कर न सौदो करणो पवंदो, कुछ कलाकनि मिंटनि जे लाइ दिल जो सौदो करणो पवंदो। मां दिल जी ॻाल्हि पे कई, हारून रशीद बादशाह विख विख ते सजदा कंदो आयो काथे, चयो काबतुल्लाह जे हरम में वेठो, काबे जे हरम में मुंहुं मुननि में विझी करे अखिड़ियूं बंदि करे, हे अखिड़ियूं बंदि करे जेॾी महिल हिननि अखियुनि सां ॾिठई दुनिया तवाफ करे रही आ, मगर काबे जो जेको रूह हकीकत उहा मौजूद नाहे। अर्ज़ तो करे मुंहिंजा साईं यार काॾे वियो आ, गाला गाला यार काॾे वियो आ, काबो काॾे वियो आ। दुनिया त तवाफ पई करे, दुनिया तवाफ करे रही आ, मगर अखियुनि वारो ॾिसी रहियो आ काबे जूं दीवारूं मौजूद, काबे जी हकीकत मौजूद नाहे, काबे जी उहा रूहानियत मौजूद नाहे। उनखे ॾेखारण वारो ॾेखारे रहियो आ, राज़ कहिड़ो आ हिकिड़ो उहो ॼाणे, ॿियो मालिक ॼाणे, ॾिसण वारो ॼाणे, ॾेखारण वारो ॼाणे। असां तो ॿुधी ॾिसी ॻाल्हि पिया कयूं। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ तो करे मुंहिंजा साईं, ओ मुंहिंजा साईं विख विख ते सजदा करायई, हाणे इहो दीदार बि करा। उहो उते ई वेठो आ, ॾिसे थो त काबो मके खां ॿाहिरि वञी रहियो आ, काॾे वञी रहियो आ, मके खां ॿाहिरि वञी रहियो आ। दुनिया त ॾिसे थी त हर में काबा बि वेठो आ, लेकिन हारून रशीद भी ॻाल्हा ॿाहिरि थो पियो वञे, वजूद उते आ। हाणे मां तोखां थो पुछां त पावर वारो ही जिस्म आ या पावर वारी हीअ दिल आ? जवाब ॾे। छा थियो अथई मुसलमान? हिन तुंहिंजे वजूद में काई ताक़त नाहे, हे त फानिया फना थियणो आ, मिटीअ मिटीअ सां मिलणो आ। पर ओ जंहिं दिल पीता इश्क त जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जंहिं दिल पीता। इन सिकायल खे कॾहिं को ज़रो प्यार न सही, ख़ुदा जे वास्ते ॾाढी सिकायल अथई। ख़ुदा जो कसम हीअ जेका तुंहिंजी दिल आहे न, अमीर जी हुजे, ग़रीब जी हुजे, पीर जी हुजे, अमीर जी हुजे, मज़दूर जी हुजे, अमीर जी हुजे, दौलतमंद जी हुजे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मां तोखां थो पुछां, ॿनीअ में फ़सुल थींदो आहे, रईस जो फ़सुल हुजे या ग़रीब जो हुजे, वज़ीर आला जो हुजे या मुंहिंजा दोस्त हर हारीअ जो हुजे, पर फ़सुल जी ग़िज़ा कहिड़ी आहे? चओ पाणी। जवाब ॾे। फ़सुल जी ग़िज़ा कहिड़ी? फ़सुल खे न की अमीर खपे, न की वॾेरो खपे, न की रईस खपे, कुझु बि न खपे। फ़सुल खे खपे त पाणी खपे, छो त उन जो जियापो पाणीअ में आ। ओ मुस्लमान, जीअं फ़सुल खे अमीर अमीर पीर सां वास्तो नाहे, उन जो जियापो पाणीअ सां आहे। हिन तुंहिंजे दिल जो बि न तुंहिंजे दौलत सां, न बंगुलनि सां, कंहिं शइ सां जियापो नाहे। हिन दिल जो बि जियापो आ त यार जे हिकु दीदार सां जियापो आ। तुंहिंजे दिल जी तड़प इहा आहे, तुंहिंजे दिल जी तमन्ना इहा आहे, जेकॾहिं महबूब जो दीदार थी वञे त आशिक जो बेड़ो पार थी वञे। हिकु झलक, हिकिड़ी झलक जेकॾहिं ख़ुदा तोखे नसीब करे, सॼी ज़िंदगी चरियनि वांगुरु, दीवाननि वांगुरु, मस्ताननि वांगुरु झंग झर में घुमंदो वती। दुनिया चवे चरियो आहे, दीवानो आहे, तोते खिले तूं निहारे ऐं चवंदे हल भेणा केॾा न बेवकूफ़ आहिनि, ढूंढ जे मथां चरिया लॻा पिया आहिनि, मां त दीदार ई यार जा करे रहियो आहियां। अख जी ज़रूरत आहे, याद रख मुसलमान, अख जी ज़रूरत आ। रत त खोड़ पियो हूंदो आ, ख़बर कान पवंदी आ त रत में छा आहे। लेबार्ट्रीअ में वेंदो आ, केमिकल मिलंदो आ, खुर्दबीनीअ जे हेठों ईंदो आ, ख़बर पवंदी आ त जरासीम साईअ जो आ या बुखार जो आ। मां तफ़सील में नथो वञा, मां पंहिंजे मौज़ूअ ते अचण खां पहिरीं अर्ज़ पे कयो, मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हारून रशीद बादशाह छा थो ॾिसे? ॾिसे थो त काबो काॾे ॿाहिरि वञी रहियो आहे, हे बि पुठियां लॻो, वजूद पियो आहे उते काबे जे हरम में, जिस्म काबे जे हरम में रूहानी तौर ते वञी रहियो आहे, छो त काबो बि मके में मौजूद आहे। हरम काबा में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मताफ़ में तवाफ़ हली रहियो आहे, दीवारूं काबे जूं मौजूद, मगर काबतुल्लाह जो जेको रूह आहे उहो
ओहो काॾे वञी रहियो आहे मां रूह वरी वरी पे थो चवां न करे जो हक़ीक़त खे असां रूह जो नालो था ॾियूं हक़ीक़त काबा काॾे वञी रही आहे हारून रशीद ॾिठो त बहराड़ीअ में झंग में हली रहियो आहे हे पोयां वञी रहियो आहे वञी जो ॾिसे त हिकिड़ी कुराड़ी पंहिंजे यार जे प्यार जे मौज में मस्त लॻी पई आहे काबो उन जे ॿाहिरां फिरी रहियो आहे छा तोखे तो समझो जाए तो इश्क खे बस ईअं समझी छॾियो जेको कासाई कुहन वरी निकिरी अचे ईअं पिए निकिता छा ये कहाणियूं आहिनि छा हक़ीक़तूं आहिनि हक़ीक़तूं पर न हक़ीक़त ताईं पहुचण जे लाइ ख़ुदा हिन अखियुनि खे बंदि करे हे अखियूं ख़ुदा नसीब करे जेॾी महिल शाहरुन रशीद ॾिठो केर राबिया केर आहे राबिया नाटक शुरू खणी कयो अथई राबिया ही कहिड़ो नाटक मचायो अथई दुनिया तवाफ पे थी करे तो काबे खे खणी हेॾे घुरायो आहे राबिया जो जवाब ॿुध ओ हारून रशीद मां त कमज़ोर हां मां त लाचार हां मां त बेवस हां मूं में त चुरण जी ताक़त नाहे हलण जी ताक़त नाहे मूं त बस दरबार में सवाल कयो मुंहिंजा साईं सिक ॾाढी आहे तुझे काबे जे दीदार जी पर जिस्म में ताक़त नाहे मूं त सवाल कयो आहे मुंहिंजे मालिक कुर्ब पाण ई कयो आहे पर ओ हारून रशीद मूंखे तो चवी त हे छाजो नाटक कयो थे नाटक त तो कयो आहे घर खां निकितो वई सजदा कंदो दुनिया खे ॾेखारींदो पियो जी त मां हेॾा सजदा पियो कयां मां त वेही रुगी यार खे सवाल कयो आहे दिल भर मूंखे घर वेठे दीदार करायो आहे परे कोन्हे ॻाल्हि परे जवाब ॾे परे कोन्हे पर वेझो बि कोन्हे परे कोन्हे पर जवाब ॾे वेझो बि कोन्हे हा केतिरा अहिड़ा आहिनि जेके वेठा त सुहिणे लाल जे नगरीअ में आहिनि गोॾो गोॾे में ॾियो वेठा आहिनि पर उन्हनि खां परे आहे के उहे आहिनि जेके अलाए किथे वेठा आहिनि पर उन्हनि सां गॾु आहे राज़ कहिड़ो आहे न कहीं से दूर है मंज़िलें ना कोई करीब की बात है अरे जिसे चाहे उसी को नवाज दे ये दरे हबीब की बात है मैं बुरों से लाख बुरा सही मगर उनसे है मेरा वास्ता मेरी लाज रखे लो मेरे खुदा मेरी लाज रखे लो मेरे खुदा ये तेरे हबीब की बात है